हाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त कोरोना जी चौथी लहर अचण करे दरगाह शेख मोहम्मद ताहिर अल मारूफ अमर उडेरोलाल जी दरगाह ज़ाइरीन लाइ बंद कई वई है, जंहिंजे करे दरगाह ते ईंदड़ ज़ाइरीन में इंतहाई मायूसी पखिड़ियल है। इन मौके ते दरगाह उडेरोलाल जे मतवली सरफराज अली शेख मुजावरन ऐं फ़कीर इम्तियाज़ अली शेख, गुलाम अब्बास शेख, फ़कीर शफ़ी मोहम्मद शेख जिन चयो है त दरगाहनि ते इंसाननि खे दिली सुकून ऐं अमन भाईचारे जो पैगाम मिले थो, पर अफ़सोस जो सिंध हुकूमत सियासी जलसन मेड़न ऐं सियासी गॾिजाइण खे त नथी रोके, पर उन जे उबतड़ मस्जिदनि दरगाहनि ऐं हेठें दर्जनि जे कारोबार खे बंद करे थी छा करण चाहे थी। दरगाह उडेरोलाल ते ईंदड़ हिंदू यात्रियुनि ऐं मुसलमान भाइरनि पारां मीडिया अॻियां दाईंदे चयो त ॿाहिरि मुल्कनि में ॾिसो त कोरोना जे डप ख़ातिर इबादतनि जूं जॻहियूं खोलियूं वयूं, छो त हुननि खे यकीन है त हिननि जॻहियुनि ते अल्लाह जी इबादत करे कोरोना जहिड़े वबा खां बची सघिजे थो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।